Subscribe to our channel, Sin TV News, and press the bell icon for the latest updates. नाज़रीन वण फुटियूं ऐं काटन इहो हितां जे उत्तर सिंध जो हिकिड़ो क्रॉप फसल आहे, हिकिड़ो कैश फसल आहे, हिकिड़ो सफ़ेद जीअं चांदीअ वांगुरु माण्हू कमाईंदा आहिनि, हारी आबादगार इंतज़ारु कंदा आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त कणिक जो जेको फसल हूंदो आहे अन्न, सो कणिक जो फसल में ईअं थींदो आहे त हारी आबादगार हिकिड़ो त पंहिंजे खाधे जे लाइ बोरियूं वग़ैरह रखंदा आहिनि, पिसराए पंहिंजो पूरो साल माना गुज़र कंदा आहिनि। नंबर 1 नंबर 2 त ॿिजारे जे लाइ बि अन्न रखियो वेंदो आहे। त माना इन मां का कैश जी जेका उपत उहा माना हारीअ खे नथी थिए। पर काटन जो कपह जो हिकिड़ो अहिड़ो फसल हूंदो आहे, सोनो फसल, जंहिंमें हारियुनि जूं आबादगारनि जूं अखियूं हूंदियूं आहिनि, ॾींहं राति महिनत कंदा आहिनि त इहा हुननि जी तक़दीर तब्दील कंदी। पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त पहिरियां माकड़ आई, माकड़ खां पोइ वरी ॿोॾ आई, ॿोॾ खां किरोना आई, किरोना खां पोइ मींहं वसिया, त इन विच में हरनि आबादगारनि मारोड़नि वीचारनि जी चेली चिॿी थी वई आहे। या हींअर जेको वणनि जो फसल लथो आहे त हिन वक़्तु जिथे 40 मण फूटी फी एकड़ ते लहे पई, हींअर उते 10 एकड़ बि नथी लॻे। या वरी जेके वापारियुनि खे ॾियनि था त उते हिकिड़ो कंतो हयो थो वञे, जंहिंमें ईअं सम्झो हिकु मण ते 10 किलो 8 किलो कंतो लॻे थो त 1000 रुपए जो उतां ॿाहिरों हिन आबादगारनि जूं फुटियूं खणी था वञनि। या वरी कर्ज़नि ते जेके दवाऊं वठनि था, जेके पंहिंजो ट्रैक्टर हलाइनि था, मज़ूरियूं भराइनि था, उन खां पोइ फुटीअ जो रेट न ठहे, त इहा सूरत हाल आहे। सो हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मूसाणियुनि जे भरिसां ॻोठु अलावस आहे नूनारीअ में। ॻाल्हायूं था हाणे ख़ुर्शीद अहमद ख़ान नूनारीअ सां। फसल लथो आहे फुटियुनि जो, इहो छा कीअं सुठो लथो आहे, जीअं फी एकड़ पैदावार या रेट वग़ैरह भलो थो हले, उन जे बारे में? सर हिनमहिल जेको आहे असांजो फी एकड़ 6 मण फुटी ॾिए थो, जेको 40 खां वठी 46 मण फुटी ॾींदो हो। हाणे उहो 6 मण थो एकड़ लहे, इन एकड़ ते असांजो तक़रीबन 45 खां वठी 50,000 ख़र्चु आहे। उपत घणी थी? उपत थी सही 4,000 रुपए सां 6 मणनि जी रक़म ॿधो त तव्हां घणी थी? 24,000 जो फसल थियो, 45,000 मथां ख़र्चो असांखे ॻीचीअ में आहे। को फसल हेल रिज़ल्ट न ॾिनो आहे। 10 किलो ककड़ा जेके ॿिजो हुयो असांखे 4,000 रुपए सां मिलियो, ऐं साईं खे चवां असांजी हाणे उहा 10 किलनि जे जाइ ते मण फुटी 4,000 सां थी वञे। उन में किलो पोती कटोती आहे, किलो साईं खे चवां मिटी कटोती आहे, किलो सरकारी कारखानो आहे, बाक़ी असांखे 37 किलनि जी रक़म मिले थी। छा सबबु आहे त जिथे 40 मण 45 मण 46 मण एकड़ फी एकड़ पैदावार पई हासिलु थिए, हिन दफ़े 5-6 मण वधि में 10 मण फी एकड़ पैदावार थिए? इन जो छा सबबु आहे त छो या उपत माना घटि थी? सर जेके दवाऊं 2 नंबर मिलियूं सभु चाइना कंपनीअ जूं, उन्हनि में दवाउनि में को बि रिज़ल्ट कोन्हे। 4,000 रुपया पोलो आहे हयोसीं, को रिज़ल्ट न आयो, ज़ीरो। उहो ई महलो ईअं उथे थो जे माखी उथे, उहे वण रिझी हलिया, असांजी सफ़ा दिलि भॼी पई। हिन दफ़े कहिड़ियूं कहिड़ियूं बीमारियूं हुयूं वणनि में? हिन दफ़े सर घणे में घणो कारो महलो, लश्करी, चिट कबरी। जेको कारो महलो आहे इहो छा थो करे? इहो सर ईअं थो करे जेका शइ माना साईअ खे पेट्रोल हारे मथां बाहि ॾेई छॾियो, ईअं थी वियो फसल, सड़ी सफ़ा कारो धुओं थी वियो। अॻियां गरी करे ईअं ख़ुश्क थी थो वञे, थी बसि कारो धुओं, का शइ फसल में न आहे। लश्करी छा थो करे? लश्करी बसि उहा पन टुकींदी खाईंदी, का शइ न, बसि रुगो काठियूं बीठियूं आहिनि। हिकिड़े क़िस्म जी अॻे में माकड़ आई, हीअ उन जी माकड़ जी नंढी थी लश्करी, जेका माना खाई तबाह फसल करे वई। ॿी साईं उहा अमीरकन सुंढी, उहा वरी गोकीड़े खे अंदरि थी लॻे, माना उहो उते ई केॾो जो केॾो फुटी न, उन में ककड़ो, बसि उहो ईअं ख़ाली खोखड़ो। ॿी का बीमारी वग़ैरह? ॿी बीमारी मिली भग आहे, उन खे अलाह कयो असां पहुची चुका आहियूं, उन खे कोन थी उहा रिज़ल्ट एॾो कोन थी ख़तमु। मिली बग सां उन सां छा थो थिए? उहा असर वरी ईअं आहे जो माना उन वण खे वठे जो थी ॿूटे खे, त उहो उते सुकी भॻो थी ख़तमु थी थो वञे। उहो पछाड़ीअ ते हींअर जेको हे फसल पोखियल आहे, हिन खे माना कहिड़ी बीमारीअ वरितो? हिनमहिल सर इहो कारो महलो खाईयुसि बसि। हा, अटैक थी वियो सम्झ। हाँ, 2 क़िस्मनि जा महला साईं 2 क़िस्मनि जा आहिनि, हिकु साओ, ॿियो भॻो, ॿियो हे कारो। माना इन्हनि टिनी जो छा छा कमु? इन्हनि जो बसि भॻो जेको आहे त इहो वण खे माना पोयों रस पीअंदो पन जी,
हे जेको कारो आहे न त वरी सफ़ा जेका शइ साड़ बि आहे साड़े छॾियईं बसि। अॻु में ॾिसंदा हुओ तव्हां बि नंढड़ा हूंदा हुओ त न का दवा हई वेंदी हुई, न को फसल ते पेस्टिसाइड, न को ज़हरीली जीतमार दवा, न कुझु। उन जे बावजूदि बि फसल बहितरीनु थींदा, पंहिंजूं सिंधी वॾे कद वारा वण थींदा ऐं फुटियूं थींदियूं। हाणे छा सबबु आहे जो बिना दवा जे ऐं ॾिसो था केॾो ख़र्चो माना हारीअ जो वधी वियो। ऐं पहिरियां त माना ईअं सम्झो त हर शइ पाण कबी, ट्रैक्टर बि न हुया, त हाणे उन्हनि जी जाइ ते जेको सॼी मशीनरी थी करे पर उपत वरी बि न आहे। सर असां सम्झूं था त जेके दवाऊं आहिनि नी हिन में को अहिड़ो को केमिकल गॾियल आहे जो जीअं दवा हणूं था तीअं बीमारी ज़ोर थी ॾिए, बीमारी हटे कोन थी रहंदो वधे थी। हथ सां ॼणो हथ सां ॼणो बीमारी को अहिड़ो को जरासीन गॾाइनि था जीअं फसल खे हण तीअं बीमारी माना उहो अची मूंखे ख़तमु त कोन थी थिए, अञा बि सम्झ में थी अचे वधीक अछी मख आहे इहा वरी ठाहे इहा ई त आहे नी जेका खाई पोइ कारो थी करे छॾे फसल खे। छा इहे दवाऊं नकुली आहिनि या दवाऊं असली आहिनि पर माना बीमारी? सर दवाउनि में बि को रिज़ल्ट कोन्हे, को कलर में को हाल कोन्हे, को हाणे हारी वञे त वञे काॾे, हेल हारी ईअं सम्झ पंहिंजी ख़ुदकशी कंदो। जे दरिया में हूंदो पाणी त हारी मरंदो, न त उतां बि हथ हणी हणी निकिरंदो, वरी ॿाहिरि निकिरंदो त कर्ज़ी ॿाहनि खां गेले ॿ टे चंबा उहे बि हणी कढंदा। मजमूई सभिनी सां इहा साॻीकार आहे या कंहिं कंहिंजा वण भला? मुंहिंजे त ख़्याल हिन में पूरे हिन ज़िले में पंहिंजे खैरपुर ज़िले में मां किथे बि अहिड़ो वण नथो ॾिसां जेको पैदावार जी पूरो ज़िलो जो ज़िलो हे। बिज वग़ैरह कहिड़ो वठो तव्हां? बिज सर वरितोसीं त बाबा हे 142 जो त उहो बिज निकितो कोन। अबा Z33 जो उहो कटनि ते लिखियलु हुयो Z33, बाक़ी जे लाइ कायोसीं त उहो बिज कोन निकितो। उहो उन्हनि कटनि में वरी ॿियो बिज ॿियो हुयो। हा बिज ॿियो हुयो बसि बाबा हे Z33 वठो, 114 वठो, कटनि ते लिखियलु उहे ई बिज, अंतर बिज ॿियो साईं काहे जे लाइ असां हिते अञा वञूं उन्हनि दादा हे बिज कोन निकितो तव्हांजो सही। चईं असां छा कयूं, असांखे त कंपनीनि ॾिनो आहे। 4000 रेट बीठो आहे, ख़र्चा केतिरा? त छा इहो हुकूमत या इहो रेट ठाहिण नाजाइज़ी कई आहे त हिन जो रेट घटि में 6000 रुपया? सर हींअर 20000 बि हुकूमत रेट करे नी त बि कुड़मी कोन बचंदो, छो त पैदावार ई नथी जाते ॿमण जिरे बि लहे होॾो 20 मण लहे। तव्हां हिसाबु हणो त छा थियो उन्हनि जो? 40000 थींदा हेॾो 20000 सां, होॾो साईं खे चवां 4000 सां तव्हां 20 मणनि जी रक़म वधो त घणी थी? इहो जेको कुड़मी जेको वठे थो दवा बि व्याज ते, जेको मिसाल तो ट्रैक्टर हलराए थो, मज़ूरियूं भरे थो, हर शइ ख़र्च व्याज ते थो वठे, वरी उहो ई माना व्याज चढ़ंदो थो वञे। उपत आहे सर असांजे हिते ओड़े पाड़े में असांखे त थोरी 10-15 जरेब ज़मीन जिन खे 50-50 60-60 जरेब आहे नी, त उहे 60-60 लख में ई कर्ज़ी आहिनि। हाँ सर 60-60 लख में कर्ज़ी, सो बि व्याज जा पैसा आहिनि। हेल थी सघे पंहिंजी जेका ज़ाती प्रॉपर्टी हुजनि उहा खपाए कर्ज़ लाहींदा त ठीकु आहे, न त इहे के अटैक में मरंदा, किन खे का कहिड़ी बीमारी वठी वेंदी की ईअं ई बसि दम वेठे वेठे निकिरी वेंदो। वण जेके चूंडींदियूं आहिनि इहे घणे भाङे औरतूं जेके कांबो ॿधी करे ऐं सोईंदियूं आहिनि, कपह खे गुल कढी ऐं जमा कंदी वेंदियूं आहिनि, त मिसाल हिकु मण जी औरत खे घणो मुआवज़ो? सर हिकु मण जी 550 खोड़ी 600 तो था मण उन्हनि खे पवे मज़ूरी महिनत उन्हनि जी, पर हेल उहे बि वैल में आहिनि। छाजे करे वैल में आहिनि? फुटी वणनि में आहे कोन। जेका फी माई मण फुटिन जो मेड़ींदी उहा 7 किलो 7.5 किलो या 8 किलो तो फुटी, 100-150 उहो सॼे ॾींहं में उहो सम्झो ज़लील आहे पसां थो निकिरे, त फुटीअ खे ईअं थो ॻोल्हणो पवे जीअं माण्हू मगज़ मां जूं ॻोल्हे, ईअं थी फुटी लभे, ईअं फुटी हथु कोन थी अचे, माण्हू फिरे। असां सां मौजूदु आहे तव्हांजे ॻोठ जो मक़ामी ज़मींदार अला वसायो नूनारी। हिन दफ़े जेको वणनि जो फसल आहे छो माना ईअं हल्को लथो आहे, इन जो कहिड़ो सबबु? असल में छा आहे त कपाह जे उन करे त रेशो सही नथो रहे, टेम्परेचर हाई थी वियो आहे, मौसम चेंजिंग जे करे जेको आहे माना क्लाइमेट में बिल्कुलु क्लाइमेट में वॾो फ़र्क़ु अची वियो आहे। टेम्परेचर जंहिं टाइम में गुल ऐं गोगड़ी जो टाइम पीरियड थिए थो त उन टाइम में माना टेम्परेचर तक़रीबन हाई रहियो आहे। हाई टेम्परेचर जे करे जेको आहे फुटी थी न आहे, ओवरऑल तबाही जे किनारे ते हारी ख़तमु थी वियो। सम्झो जेको अछी मख ऐं बग ऐं पंहिंजो जेको आहे महलो ऐं अमेरिकन सुंडी, इन्हनि जो सबबु ई त टेम्परेचर आहे न। जॾहिं टेम्परेचर हाई थींदो महलो अटैक कंदो, टेम्परेचर हाई थींदो त अमेरिकन सुंडी अटैक कंदी। सबबु ई टेम्परेचर जो मौसम ख़राबु थी वई आहे, त पोइ जॾहिं बरसाति असां वटि पई आहे सखर खैरपुर ज़िले में हिन जिन एरिया में, त उन में छा आहे त जीअं बरसाति पई टेम्परेचर हाई थी वियो त ऑटोमेटिकली अछी कुत जंहिंखे चइबो आहे वाइट फ्लाई, उहा उन्हनि यकदमि उन ते हमिलो कयो, सफ़ा वोण ब्लैक थी वियो।
वोण माना साड़े थी छॾे सां मां त चवां थो ॼणो जंहिं बाहि कोन ॾेई ईंदो आहे ईअं बाहि अची वई आहे छो त हुनजो अची मक हमिलो कयो फसल मां आसरो ई लाहियो उनजो सबबु बि टेम्परेचर हाई आहे जेको गोगीड़ो थी खाए सर उहो गोगीड़े खे कंट्रोल करे था वञूं एग्रीकल्चर में अहिड़ी दवाऊं आहिनि उन ते असां कंट्रोल था कयूं वाइट फ्लाई ते को बि कंट्रोल कोन्हे दवाऊं जेके आहिनि उहे नकुली आहिनि बिल्कुलु इहा बि 100% सही ॻाल्हि आहे ऐं साल में माना जेको आहे करोड़पति थी थिए 2 नंबर दवाऊं पंजाब खां अचनि थियूं सिंध में कुंभनि में हर जाइ ते ठहे पई थी ॿिजो बि 2 नंबर ऐं दवा बि 2 नंबर हारी वीचारो वञे काॾे हिकिड़ो त जेको आहे रेट कोन्हे अच्छा उहो बि चवंदा व्याज ते थो खणे उनखे सेठियूं साईं उहो रेट हुयो तक़रीबन 2500-2600 रुपया कैश जो 10 किलो केजी उहो थियो आहे 3500-3800 रुपया ओधर ते ऐं यूरिया आहे 1600 रुपया उहा कटिजी थी 2200 रुपया 3300 रुपया DAP कैश आहे उहो थो कटिजे 4500 रुपया ऑटोमेटिक हर माण्हू दवाउनि वारो बि ॾाढो महांगाई माना चोट चढ़ियल आहे दवाउनि जा पैसा ट्रैक्टरनि जा पैसा वरी हिनखे पंहिंजो चूंडे जा पैसा मज़ूरियूं पाणी ख़र्चा डबल ट्रिपल थी विया न रेट फुटीअ जो चढ़ियो फुटी जो रेट उते 4000 गुज़िरियल साल घणो तक़रीबन 4000 रुपया ख़ुदारा आबादगारो हिमत कजो न त इलाही आबादगार ख़ुदकुशीअ जे वञी करी पिया था लखी रुपया असांजो वापारी आहे हाणे 2 लख रुपया मुॾे रहंदा 2.5 लख रुपया मूंखे ज़ोरे सही वठंदो 2.5 लख रुपया लिखंदो 25,000 रुपया लख ते उहो पंहिंजो जेको आहे पैसा लिखंदो हाणे ॿुधायो त हिकिड़ा ऐं ऑटोमेटिक जेको ज़मीन ते ख़र्चो आहे न उहो लहंदो ई कोन सुवाल ई पैदा 4 मण एकड़ थो लहे 4 चौंक 16 30,000 रुपया 35,000 रुपया एकड़ ते ख़र्चो आहे घणो लास आयो तक़रीबन 20,000 रुपया लास एकड़ ते हर हिक खे 20,000 रुपयो अथो महिनतूं बि छुटियूं ओजागा सॼो अथो ख़तम 20,000 रुपया 25,000 फी एकड़ ते जेको आहे कर्ज़ ई थींदो हारी बिज मिले थो छा उहो सही न आहे उहो बि कोन्हे हाणे कणिक जो जेको बिज आहे न मार्केट में आहे ई कोन ब्लैक ते विकाम ॾिसो 3500 खां 4,000 रुपया एडवांस मां तव्हांखे ॾेई छॾियां 3500 खां 4,000 रुपये में कैश ते बिज मिलंदो जेको हारी खे मिलंदो 5,500 रुपया उधर ते ज़रायत किथे पइजी आहे ज़रायत तबाही जेके हिन दफ़े छो आम जेको फसल थींदा 40 मण 45 मण 50 मण बि फी एकड़ पैदावार फुटीअ जी थींदी हिन दफ़े सफ़ा थोरी थी आहे छा हिन जो सभु पर मूं 60 मण एकड़ मूं फुटी खई हेल चवां थो 6 मण लहे त बि मूं कमायो हिकु त दवाऊं जेके आहिनि से नकुल आहिनि असुल दवा कोन थी असली छो था वठो चूंडे करे हिते आहिनि कोन न वापारनि वटि फाथा पिया पहिरियों 1-2 कंपनियूं हाणे त 50-60 कंपनी 60 कंपनी थिया सभु जाली आहिनि को लेसन कंहिंखे ई कोन्हे गवर्नमेंट जो ॾिनल ॿियो बिज नकुली 3 दफ़ा 4 दफ़ा पोखियो अथऊं ॼाओ ई बिज कोन्हे को जे वञूं न चई अबे जी फैक्ट्री असां मेड़े वठी आया आहियूं हाणे वञ त कारखाननि तां जेको बिज हुन वारो खड़ वारो हूंदो आहे उहो खणी अचे असांखे ॾिनऊं पोख त ॼमे ई कोन थो वणनि में कहिड़ियूं बीमारियूं लॻियूं आहिनि जेके हिन दफ़े जा हूअं लॻनि अशी मखा महलो आहे अमेरिकी सुंडी आहे लश्करी सुंडी आहे हज़ारनि जे तादाद में इहे माना लश्कर आहिनि हा लश्कर हाणे सिॼु लहंदो आहे लश्करी ऐं या गुलाबी सुंडी निकिरंदी वण ते मथां जेको चोटी आहे न इन तव्हां ॾिसंदा जे माखीअ जे मथां ॾेंबू वेंदा आहिनि हाणे त पोइ हे वीचारनि जो बाठियूं कटाइण जो ई ख़र्चो माना आबादगार कोन निकिरंदो साईं वण कारा थी विया न अला असां चऊं अला करे को कपण वारो अचे त कपे मुफ़्त कपे खणी वञे हा महांगायूं डबल ट्रिपल थी वियूं मिसाल बिज जेतिरो पहिरियां पियो मिले उन खां ॿीणो थी वियो ट्रैक्टरनि जा पैसा ॿीणा थी विया दवाऊं ॿीणियूं टीणियूं थी वियूं मज़ूरियूं चढ़ी वियूं पर फुटीअ जो रेट चढ़ियो ई कोन जॾहिं त घटि थींदी आहे शइ त रेट कंदी आहे हिन घटि बि थी आहे पर तब रेट कोन्हे इन जो छा सभु इन्हनि जी मिली भगत आहे कारखाने वारनि जी हारनि जी चेली चिॿी पोइ त हारी मरी वेंदो साईं घणा साल बर्दाश्त करे वेंदो हारी बस हाणे पूरो थियण वारो आहे हारी छा बर्दाश्त कंदो हुन वटि काम पंहिंजी धरती मां सम्झो विकिणी बि नथो सघे जे विकिणे थो त वठण वारो वरी पंहिंजी रक़म ई अहिड़ी थो करे जेको रेट ई न रहे न मका ते बि त फ़र्क़ु पवंदो न वॾो फ़र्क़ु पवंदो 40-45 हज़ार रुपया एकड़ हूंदो
हाणे जो 20,000 ते बि खाइण लाइ अचे त मालिक बाबा मूंखे खपे ई कोन थो फुटियुनि जा हे हाल आहिनि कणिक मरी वई फुटियूं बि मरी अॻिते अलाए छा थिए असांजो खणी वियूं त कयूं काॾे इहो मूंखे ॿुधाइजो त हे जेको कंतो था हणनि इहो बि ग़रीब खे लास इहो ग़रीब खे लास आहे धड़े ते 4-5 किलो हणी था वञनि कंप्यूटर कांटो आहे कोन जेके एग्रीकल्चर खाते वारा आहिनि ज़रई खाते वारा छा उहे बि को आबादगारनि जे कमु अचनि था उनखे सलाह मसइलत ॾियनि था उनजी ज़मीनुनि जूं टेस्ट कनि था उनजी पैदावार वधाइण जे लाइ या दुनिया जूं जदीद जेके ज़रई सहूलियतूं आहिनि उहे हिते मशीनरियूं आणण में कुझु किरदारु या उहे उन सां मिलनि उहे बसि उते निंड पिया आहिनि पघारूं उनखे खरियूं आहिनि अच्छा हा वॾियूं वॾियूं गाॾियूं अथनि अचनि था बसि जेको जॾहिं पोखींदा आहियूं बाबा हीअं पोखियो वरी पोइ को दवा चई किथे मिली वियो अरे फलाणे जॻह ते बाबा दवा नकुल अची विया चए बसि हिनखे मां ॿधरायां थो ॿधराइण जो नालो खणी कंहिं दवा वारे खे ॿधरायो बि अथऊं न न कुझु बि कोन अञा दवा वारे खे सज़ा आई आहे जेको हेॾो नकुली करे न न न न काई शइ कोन हिते सभु पंहिंजो पाण मिली भगत करे दवाऊं नकुली ॿिज नकुली हर शइ नकुल पई थी हले पुछण गुछण वारो कोन्हे को गवर्नमेंट जो नुमाइंदो ई आहे परवेज़ जोगी असां सां मौजूदु आहे ऐं उन सां ॻाल्हायूं था हारियुनि जी छा तव्हां का कानूनी मदद ॾिसो था हारी वीचारे सां एग्रीकल्चर जा खाता आहिनि त उन्हनि जो को माना कॉन्टेक्ट न आहे ऐं महांगायूं थी वियूं आहिनि दवाऊं हर शइ महांगियूं थी वियूं आहिनि पर फुटीअ जो रेट बेड़ो सुठो न थियो मथां त उन सिलसिले में तव्हांजी जेका लीगल एड कमेटी आहे जेका ग़रीबनि जे लाइ तव्हां क़ाइमु कई आहे उहो कहिड़ो कमु करे इन हवाले सां हिकिड़ी प्लानिंग तय कई आहे त बाबा जिथे जिथे इस्तेसाल थिए थो असांजी सोसाइटी जे अंदरि असांजे समाज जे अंदरि जेको असांजो हारी मज़दूर आहे जंहिंजे कमाइण जो ज़रियो जंहिंजी फैमिली सॼो सर्वाइव जेको करे पई उहो इन फसल ते करे पई जीअं असां वटि कणिक जी सीज़न ईंदी आहे त कणिक जी जेको फसल थींदो आहे उहो टोटली बाबा अन्न आयो अन्न असां खाधो ॿिज कलर जेको ख़र्चु निकितो बाक़ी उहो असांजे पेट में वियो हलियो असां वटि काटन क्रॉप जेका आहे उहा कैश क्रॉप आहे अच्छा उन जे हवाले सां जेका ॻाल्हि थींदी आहे त हिन दफ़े जेकॾहिं तव्हां ख़ासि तौर ते ज़िक्र कजे हूअं त हारीअ जो हर दफ़े इस्तेसाल थींदो रहंदो आहे लेकिन हिन दफ़े जेकॾहिं तव्हां ॾिसो त हिकु त कुदरती आफ़तूं आयूं कोरोना आई उन खां पोइ माकड़ हमिलो कयो माकड़ जे हमले खां पोइ ही जेके ॿोॾि वारो सिलसिलो हिते शुरू थियो उन्हनि जे तबाहकारियुनि खां पोइ असांजो जेको ग़रीब जेको मज़दूर हारी आहे ख़ासि तौर ते उहो बिल्कुलु डैमेज थी चुको आहे उहो बिल्कुलु तबाह हाल थी चुको आहे ईअं सम्झो त हू कर्ज़ी त उहो ई हूंदो हुयो इन्हनि सेठनि जो इन्हनि ज़मीनदारनि जो लेकिन हाणे जेको हुननि ते कर्ज़नि जो जेको बोझ वधंदो थो वञे उहो बिल्कुलु पीड़जी चुको आहे बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे हींअर रेट घणो थो हले रेट फुटीअ जो तव्हां पाण ॾिसो त हिकु त असां वटि प्रोडक्शन थी कोन्हे का फ़ी एकड़ जेकॾहिं तालका ठरी मीरवा जो त असां मिसाल वठूं त असां वटि तालका ठरी मीरवा में जेको फ़ी एकड़ लहे थो पियो उहो 4 खां 5 एकड़ थो पियो लहे माना असां पाण हैरान परेशान आहियूं जिते 30 मण रहंदा हुआ 35-40 मण रहंदा हुया उते 4 खां 5 मण जेको आहे सो असांजो इन जो छा सबबु आहे इन जो सबबु इहो आहे त असां वटि जेका मार्केट आहे मार्केट जे अंदरि जेको नकली ॿिज भाण दवाऊं इहे जेके पेस्टिसाइड जूं कंपनियुनि जी भरमार थी पई आहे अनरजिस्टर्ड हाइब्रिड ऐं उहे ॿिजनि जी तबाही असांजी अॼु हिन सूरत हाल ते असांखे पहुचायो आहे असांजे हारीअ खे पहुचायो आहे जेके नकली दवाऊं थियूं हलनि फ़र्ज़ु कयो जेके हाणे गोगीड़े जे लाइ पन जे लाइ डांडीअ जे लाइ त इन्हनि जे जेके नकली दवाऊं अचनि थियूं उनजो हल कहिड़ो आहे माना जे आबादगार खे लॻी थियूं वञनि या त उनखे उपत बि नथी थिए त कीअं उहो दाह करे या कीअं माना उन मूं जान छॾे असल ॻाल्हि इहा आहे त असल शइ आहे चेक एंड बैलेंस असल शइ आहे कर्ज़ ते दवाऊं खणनि थो वञी बिल्कुलु बिल्कुलु जॾहिं हुनखे हिकिड़ो सेठ असांजा जेके दवाऊं था ॾियनि ईअं सम्झो त जेको ओधर ते ॾियनि था ईअं सम्झो त वॾो हिकिड़ो थोरो करे हुननि खे ॾियनि था त बाबा असां तव्हां त ॼण थोरो था कयूं ॿीणो कमाइनि था उहो जेको दवा जो रेट आहे उन 50 जो उन खां 100 रुपया उगाड़ी कनि था ऐं उन जे हिसाब सां जेकॾहिं ॾिठो वञे त उहा बि दवा जेकॾहिं हुनखे नकली 2 नंबर हई वञे मथे में त हुन जी आख़िर मतिलबु थींदी छा ॻाल्हि हिते असां वटि ॾिसो इदारा त सभु आहिनि बाबा प्राइस कंट्रोल अथॉरिटियूं आहिनि तव्हां वटि साईं असिस्टेंट कमिश्नर आहिनि तव्हां वटि डिप्टी कमिश्नर आहिनि तव्हां वटि एग्रीकल्चर इरिगेशन ईअं सम्झो त हर डिपार्टमेंट वेठो आहे
हर डिपार्टमेंट में हज़ारें सवें मुलाज़िम वेठा आहिनि तालकनि ते ज़िलनि ते जेके लखनि किरोड़नि में पघारूं खणनि था ऐं उहे पघारूं अवाम जे टैक्स अवाम जे पघर पुरे मां पघार हारीअ खे आबादगार खे मारू माण्हूअ खे को फ़ाइदो न। को फ़ाइदो कोन थो मिले बिल्कुलु असां भला कांटेक्ट ते जेके एग्रीकल्चर जा ऑफिसर आहिनि वग़ैरह चकास कंदा आहिनि सॉइल टेस्टूं कंदा आहिनि ज़मीनी इन्हनि खे नवां नवां तजुर्बा ज़राअत ते कंदा आहिनि छा उहो हारीअ सां मिलनि बि था हारी आबादगार सां राब्तो बि कनि था या उहो माना उन्हनि सां का उन्हनि जी ॾेठ वेठी साईं हाणे तव्हां जेकॾहिं हालांकि इहे त तव्हां उन्हनि जूं ड्यूटियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ ॿुधायूं त बाबा हुननि खे मिलण बि खपे इहे सभु मामला करणु बि खपनि इहे चेकिंग बि करणु खपे टेस्टूं बि करणु खपनि मिलणु टेस्टूं करणु पंहिंजी ज़िमेवारी निभाइण त अञा परे जी ॻाल्हि आहे तव्हां ऑफिसुनि में वञो त भड़भांग लॻी पई आहे का शइ कोन्हे का हुते आहिनि ई न तबाह लॻियूं पियूं आहिनि ऑफिसूं ईअं लॻंदो तव्हां वेंदो तव्हांखे लॻंदो कंहिं भूत बंगले में अची विया आहियूं ॼण कोई हिते सालनि खां वठी किरायो ई कोन्हे को असां त चऊं था इहे इरिगेशन इहे एग्रीकल्चर इहे डिपार्टमेंट आहिनि इहे अवाम जे मथां बोझ आहिनि इहे पंहिंजो ज़िमेवारी अदा करणु त परे जी ॻाल्हि रहियो इहो रहंदो इन ई टैक्स इन ई हारीअ खां टैक्स वठंदा इन मज़दूर खां टैक्स वठंदा जंहिंमें हुनजी पूरत कंदा जंहिंमें हुननि जे गाॾियुनि में तेल पवनि था हुननि जूं ऑफिसूं पघारूं खणनि था हुननि जूं बजटूं ठहनि थियूं इन हारी ग़रीब पाणी बि पैसनि सां था ॾियनि हारी पाणी बि पैसनि सां था ॾियनि त बाबा तव्हां टैक्स ॾींदव तव्हां ज़रूरी टैक्स ॾींदव तव्हां इहो उगाड़ी कंदव त तव्हांखे पाणी बि मिलंदो ख़र्चा वञनि था चढ़ंदा मिसाल दवा जो ख़र्चो ट्रैक्टर जो ख़र्चो वरी उन जो चूंडो जेको कराइबो औरतूं कनि उहो उन जो ख़र्चो पाणीअ जो ख़र्चो या उहा महिनत हर शइ महांगी थींदी थी वञे दवाऊं वधी वियूं ट्रैक्टर पेट्रोलनि जा सभु ख़र्च वधी विया पर फुटीअ जो रेट अथऊं जीअं 4000 हो पहिरियां त वरी 3500 थी वियो अथऊं 500 माना अञा घटि जॾहिं त हर शइ जी हिकिड़ी बाहि जे रफ़्तार सां त इन जो हारीअ ते असरु छा ॾिसो जीअं ॻाल्हि कईसीं त असांजो जेको असांजी सोसाइटी में असांजे समाज जे अंदरि जेको वधि खां वधि सफ़रु करे थो न उहो असांजो हारी करे थो असांखे अन्न बि उहो हारी पहुचाए थो असांखे मेवा असांखे भाॼियूं असांजे जेको गुज़र सफ़र असांजो डेली बेसिस ते जेके शयूं असांजी इस्तेमाल में अचनि थियूं उहो असांखे हारीअ जे ई तवसुत सां असां वटि पहुचनि थियूं उन जे महिनत उन जे हिकिड़ो सिलो जेको असां खणूं था ऐं उन जे बदिले में जेको असांजो हारी आहे उनखे डे बाय डे हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो गवर्नमेंट हूंदी आहे इदारा हूंदा आहिनि त बाबा इन्हनि खे स्ट्रेंथन कयो इन्हनि खे एम्पावर कयो लेकिन असांजो मुल्क असांजी सिंध उहो वाहिद खितो आहे वाहिद इलाइक़ो आहे जिते माण्हुनि खे हथ सां वठी करे डैमेज कयो वेंदो आहे अमीन ख़ासि के लिए नकली दवाउनि जो एॾो कारोबार हिन खे को चवण वारो न आहे न इहो एग्रीकल्चर डिपार्टमेंट तव्हां ॾिसो उनजो कोई चेक एंड बैलेंस कोन्हे को पूरी दुनिया में तव्हां वञो जेकर इहे ज़रूरी दवाऊं जेको आहे नी ईअं कोन ॾींदियूं वेंदियूं आहिनि जीअं असांजे मुल्क में ॾींदियूं वञनि आबादगार वियो ऐं कंहिं फसल ॾिठो ई कोन हिन स्टेज ते हिन फसल खे कहिड़ी दवा जी ज़रूरत आहे खणी ॾेई छॾ फसल मारियल आहे छा माना जिते 40 एकड़ सर ॾिसो हिन दफ़े नकुली बीज एतिरो ॾिनो वियो आहे के त माना 10 एकड़ उन में कुझु बि कोन्हे हिन गोगड़ो आहे हुन में का शइ कोन्हे कान्हे सॼो जेको आहे उहो तव्हां पाण ॾिसंदव तव्हां घुमी ॾिसंदव पेस्टिसाइड दवाउनि जे बजाए ज़हरीली जीतमार दवाउनि जे बजाए हिकिड़ो अहिड़ो माना कुदरती तरीक़ो फितरती नेचुरल तरीक़ो इख़्तियार कयो त निम जो तेल जेको आहे उहो कढी करे उहो स्प्रे कयो उन सां बि नतीजा साॻिया पिया आया ऐं उन सां उहो ज़हर जेको हूअं काइनात जे लाइ कुदरती माण्हुनि जे लाइ बि ख़राबु आहे उन में बि हिकिड़ी क्लाइमेट में चेंज पे आई ऐं उन सां ख़र्चो बि थोरो पे आयो ऐं हिकिड़ो माना बहितरीनु तजुर्बो तव्हां ॾिसो माण्हू पर्सनल पंहिंजनि तरीक़नि सां नंढियूं नंढियूं तंज़ीमूं बेड़ा तजुर्बा कनि थियूं पर गवर्नमेंट जी तव्हां ॿुधंदव ग्राउंड ते त का बि शइ अहिड़ी हरकत तव्हांखे नज़र न ईंदी हाणे इहो ॿुधाइजो त इहो तरीक़ो ईजाद कंहिं कयो इहो सर इहो इस्लामाबाद में साइंसदाननि जेको आहे नी इहो रिसर्च जेको आहे कई पूरी दुनिया जे अंदरि त भई जेको आहे मुतबदल कहिड़ो आहे तव्हां ॾिसो न असांजा जेको आहे 2 क़िस्मनि जा जरा जीत आहिनि न जेके अटैक था कनि हिकिड़ा दोस्त आहिनि ॿिया दुश्मन आहिनि 5 साल अॻु में जेकर तव्हां ॾिसंदो 15-20 साल अॻु में त जॾहिं माना आबादगार पाणी छॾींदो हो त सभई पखी जेको आहे उन में अंदरि गॾु थी वेंदा हुआ उन में जेके दुश्मन जीत निकिरंदा हुआ उनखे खाई करे तबाह कंदा हुआ हीअ जॾहिं कोई ज़हरीली दवाऊं इस्तेमालु थी वञनि त दोस्त जेके जीत हुया नी उहे सभु मरी चुका आहिनि हाणे दुश्मन एतिरा वधी चुका आहिनि जो असां इको सिस्टम माना हिकिड़ो ठहे जंहिंसां उन्हनि खे माहौलियात खे बि फ़ाइदो हुजे उहे जीत जेके कंहिं न कंहिं हिकमत सां कुदरत रखिया आहिनि बिल्कुलु उहे तबाह जेका थी विया उहे पखी जेका सॼा उन खां पोइ हिनजो नुक़सानु तव्हां ॾिसो न जेका कॉटन पिकिंग थी थिए मायूं जेके
जेके फुटियूं चूंडियुनि थियूं उनखे जेको आहे चेस्ट जो कैंसर थो थिए हा न सर इहो जेको आहे हाणे उन में तव्हां ॾिसो की उहो रेशो जेको आहे वधी वियो आहे ॿार खे जेको फीडिंग थी कराए माई जेको खीर थी पीआरे उन ॿार जी जेको आहे उनजो कदु उनजो काट उनजी उहा नथी जेको आहे ग्रोथ उहा जेको आहे नथी थी सघे इन जा इलाही जेको आहे नुक़सानात आहिनि त भई इहे शयूं जेको असांखे हूंदा इन जो कोई आउटपुट कोन्हे न निम जो तेल इहो सिर्फ़ु वणनि जे लाइ भलो आहे या जेके मिसाल जेके वेजिटेबल भाॼियुनि जे लाइ वणनि जे लाइ इहो जेको आहे मुफ़ीद हुयो ऐं तव्हां ॾिसो न आबादी हाणे एतिरी डिमांड कई हिन जी ऐं पोइ तव्हां ॾिठो त 2-3 साल अॻु में निमूली जे नाले सां हिननि कंपनियुनि जेको आहे मुतबदिल खणी आया अंदरि ज़हर पियल हा उन जो ज़हर पियल हो पर उहो निमूली जेको आहे मथो लेबल हणी करे खणी आया निमूरीअ मां तेल निकिरंदो आहे निम जे वण मां न साईं निमूरी मञा इहो तेल निकिरंदो इनखे सुकाए करे तव्हां ॾिसो न इहो जेको तेल आहे केॾी बि माण्हू खे ख़ारिश हुजे 2 मख ॾींदो उनजी ख़ारिश जेको आहे ख़तमु ॾाढे भॻो ख़र्चु दवाउनि जो कर्ज़ ते खणे उन खां उन खां जान जेको आहे छुटी वेंदी न तव्हां हिन मां चवां थो हीअ माइक्रो जेके फिनांसिंग आहे जेके छोटा छोटा कर्ज़ा मिलंदा नी आबादकार महिनत करणु छॾे ॾिनी आहे सभु माण्हू मार्केट जे अंदरि भॻा था अचनि पिया बैंकूं लोन ॾियनि थियूं मार्केट मां माण्हू खे जल्दी कर्ज़ु मिली थो वञे नतीजो इहो आहे त उन्हनि जी जेको आहे उन्हनि महिनत करणु छॾे ॾिनी आहे रिसोर्सिस असांजा ॾींहों ॾींहुं घटिजंदा था वञनि पिया आबादी वधंदी थी वञे पई नतीजो इहो आहे त असां समूरनि माण्हुनि खे फ़िक्रु करणु खपे छो त सर्वाइव पूरी दुनिया जो हाणे इहो ॿुधाइजो त हे जेको कंतो हणनि था जेके मिलोनर्स जेके पुटनि जा कारखाने वारा आहिनि इन जो छा राज़ छाजे लाइ सर ॾिसो उहे था चवनि क्वालिटी WTO जेको आहे नी हू था चवंदा उनजो जेको स्टैंडर्ड आहे उनखे मीट कोन थियूं कनि तव्हांजूं फुटियूं जेको आहे उन में सुंगली आहे उन में गंद आहे उन में किचिरो आहे मुख़्तलिफ़ रीज़न्स ॼाणाए करे ऐं उहो जेको आहे कंदा हालांकि असूल केतिरा किलो हणनि था इहो 10 खां 12 किलो हाणे मण त चोथों हिसो त निकिरी बिल्कुलु चोथो बिल्कुलु कुझु बि नथो बचे रेट घणो थो हले 3500 3000 3500 गुज़िरियल साल घणो गुज़िरियल साल में 3500 हुयो 3000 अच्छा हा ऐं तव्हां ॾिसो न सीज़न शइ महांगी थी वई आहे त हिन जो रेट उहो ई सर ॾिसो न जॾहिं माना तव्हांजी जिन्स लही मार्केट पहुचे थी उन वक़्त में अघु किराया था वञनि पिया नी ज़रात वञे थी तबाह थींदी ऐं हारी वीचारो वञे थो निपुड़िजो इन जा छा सबब सर इन जा इहे सबब आहिनि जेके स्टेट जूं पॉलिसीज़ आहिनि ऐं जेके अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे उहे सही तरीक़े सां इम्प्लीमेंट कोन था कनि ऐं अगरि असां रेट जी ॻाल्हि कयूं त उहो मुनासिबु रेट नथो ॾिनो वञे जीअं कमंद जे रेट जी ॻाल्हि कजे जीअं फुटी जे रेट जी ॻाल्हि कजे या जीअं कणिक जे रेट जी ॻाल्हि कजे हारी आहे जंहिं वटि मिसाल केस करण जे लाइ पटिशन विझण जे लाइ पैसा न आहिनि पंहिंजे हक़ हासिलु करण जे लाइ पंहिंजे रेट हासिलु करण जे लाइ या पाण सां थियल ज़्यादतीअ जे लाइ त उनजी तव्हां मदद जी असां भरपूर मदद कंदासीं ऐं हीअ फोरम जुड़ियो ई इन लाइ वियो आहे जेके मुतासिर माण्हू आहिनि उहे पंहिंजूं दरख़्वास्तूं खणी अचनि उन प्रोसीजर सां अचनि असां उन्हनि जी हर क़ानूनी चारागोरी कंदासीं ऐं मदद कंदासीं हिन सहायता प्रोग्राम जे थ्रू लीगल एड सपोर्ट प्रोग्राम जे मदद सां हारीअ खे पाण भरो थियण जे लाइ कहिड़ियूं पॉलिसियूं हारी खे पाण भरो थियण जे लाइ ख़ुदि सां यानी ख़ुदि जूं अहिड़ियूं क्रिएटिविटीज़ या इनोवेशन्स आणजनि जिन सां असां ॿाहिरियूं प्राइवेट दवाऊं न वठी सघूं जीअं असां पंहिंजा पैसा सेव करे सघूं बचनि टाइम बि बचे उपत बि डबल थिए निसार अहमद शर हिन दफ़े जेको कॉटन जो फ़सुलु थियो आहे इन जे बारे में छा चवंदो हे जेको फ़सुलु थींदो आहे हिन में थोरो घणो हारियुनि खे कैश मिलंदो आहे उहो त फ़सुलु अनाज में वीचारा आबादगार हारी अनाज वेझारे में रखंदा आहिनि हाणे हालति इहा आहे तव्हां ॾिठो हूंदो त जेको आहे जीअं बरसाति पई बरसाति जे करे तमामु घणो लॉस थियो कॉटन जे क्रॉप खे ऐं जेको कॉटन जो जेको फ़सुलु आहे या कपह जो जेको फ़सुलु आहे उहो 50% डैमेज थी वियो उनखां पोइ जेको फ़सुलु बचियो आहे 50% उहो जेको कॉटन जेका निकिरे थी पई उहा जॾहिं कॉटन फैक्ट्री ते वञे थी पई त उते 10 किलो 5 किलो 8 किलो फी मण ते कंतो थो हणे पियो सेठ 5 किलो 8 किलो 10 किलो जॾहिं कंतो थो लॻे पियो फी मण ते तव्हां कंतो माना छा हूंदो आहे छाजे मद में कटींदा इहो कटींदा आहिनि हिन बद में त बाबा हीअ जेका आहे मतिलबु तव्हांजी कारगर फुटी न आहे बाक़ी 30 किलो कारगर आहे 10 किलो तव्हांजी नाकारा फुटी आहे जंहिंजो नाकारा जो नालो ॾेई करे हू हुन सां बदमाशी सां हिकिड़ो गुंडा टैक्स था वठनि पिया त इन हवाले सां वॾे पैमाने जॾहिं शिकायतूं थियूं त गवर्नमेंट हिकिड़ो लॉ पास कयो त हर फैक्ट्रीअ में हिकिड़ो सिलेक्टर हूंदो उहो सिलेक्टर जंहिंखे एग्रीकल्चर जी डिग्री हूंदी ऐं ज़राअत जो माहिर हूंदो ऐं इम्पार्शियल क़िस्म जो माण्हू हूंदो जेको गैर जानबदार माण्हू हूंदो आबादगारनि जो ख़्यालु रखंदो ऐं पर कॉटन फैक्ट्री वारनि जो बि ख़्यालु रखंदो उन कंते जी मद में हिकिड़ो लॉ पास थियो हाणे छा थिए छा थो त सेठ जेको कारखानेदार आहे उहो कंहिं न कंहिं वॾेरे खां
कंहिं न कंहिं वॾेरे खां कंहिं बदमाश खां कंहिं दादागीर खां हिकिड़ो दादागीर वठे थो, उनखे सिलेक्टर मुक़ररु कराइनि था पंहिंजी मर्ज़ीअ जो, पोइ उनखे 50,000 लख रुपयो सीज़न जो ॾियनि था। उहो बदमाश दादागीर जेको आहे उहो 10 किलो मन ते उहो थियो आबादगारनि जे हक़नि खे बिल्कुलु आबादगारनि जे हक़नि ते दाड़ो थो हणे, 10 किलो मण ते गंतो थो हणे ऐं आबादगार वीचारो तबाही जे किनारे ते वञी पहुतो आहे। हिन महिल रेट घणो बीठो आहे? हिन वक़्तु रेट जेको आहे उहो रेट हुजणु खपे। जेका महांगाई थी आहे जहिड़े अंदाज़ में, जे कलर महांगो थियो आहे, ॿिज महांगो थियो आहे, दवाऊं महांगियूं थियूं आहिनि ऐं नकली दवाऊं जेके ॾियनि था उहे महांगियूं थियूं आहिनि, उन हिसाब सां मुंहिंजे हिसाब सां घटि में घटि जेको अघु हुजे उहो 6 खां 7,000 रुपया हुजे, पर हाणे अघु जेको आहे उहो 3,500 ॾियनि पिया। ऐं गुज़िरियल साल केतिरो? गुज़िरियल साल मुंहिंजो ख़्यालु आहे 4,000 खां मथे हुयो। हिन फिरे माना हे 500 रुपया हथियूं अञा हथियूं घटायो अथनि। इहे 500 रुपया बि घटिया, वरी जे 8 किलो जो कंतो लॻी वञे त माना 4,000 रुपयनि मूं 10 किलो जो कंतो लॻो त 1,000 रुपयो उहो बि 1,000 रुपयो इहो वियो। ऐं इहो तव्हां ॾिसो त सेठ जेको आहे उहो करोड़पति अरबपति थो थी वञे, उहो लखे मण थो कमाए कंते जी मद में, लखे मण था अचनि, 1000 मण था हुन वटि अचनि कंते जी मद में। उहो जेको आहे न उहो क्रॉप मां कढे थो, उहो कंहिंजे हक़नि ते दाड़ो थो लॻे। आबादगार वीचारो पुरिजे थो पियो, आबादगार जो धणी न साईं आहे को हिते, ऐं आबादगार लावारिस लॻो पियो आहे। ऐं असांजे मुआशरे में अहिड़ी तंज़ीमकारी बि न आहे, को गॾियल माना मजमूई हिकिड़ो अहिड़ो हुजे जिते उहो पंहिंजे हक़नि जे लाइ को प्लेटफॉर्म जिथां असांजी बदकिस्मती इहा आहे त असांजो हिकिड़ी तंज़ीम कान्हे, आबादकारनि जी हिकिड़ी मज़बूत ऑर्गेनाइज़ेशन कान्हे का। ॿियो असांजा जेके नुमाइंदा आहिनि सभु हिसेदार बणियल आहिनि कारखानेदारनि सां, सभिनी जो हिसे आहे, सभिनी जी जेको आहे सो माना सम्झो हिसो रखियलु आहे, पती रखियलु आहे, या ईअं खणी चइजे ॿियनि लफ़्ज़नि में त इहे असांजे नुमाइंदनि जा पंहिंजा कारखाना आहिनि। ऐं इन जो सबबु इहो थींदो आहे ऐं हक़ीक़त बि आहे त असांजो नुमाइंदो जेको MPA आहे या असांजो जेको MNA आहे, जेको असांजे टैक्सेशन जे पैसा खणे थो पियो, जेके असांजा टैक्सेशन जा पैसा असांजा हेल्थ जा, असांजा रोड्स जा, असांजा एजुकेशन जा जेके फंड्स खणे थो उहे खणी वञी सेठ खे थो ॾिए पियो, ऐं सेठ उनखे वरी व्याज ते थो हलाए पियो। ऐं असांजो आम माण्हू जॾहिं बीमार थो थिए या हुनजो ॿारड़ा बीमार था थियनि या हुनखे एजुकेशन जे लाइ पैसा खपनि था या कंहिं ॿी शइ लाइ पैसा खपनि था, पंहिंजा टैक्सेशन जा पैसा सेठ खां वरी 10% व्याज ते वठे थो पियो। ऐं एॾी असांजी बदकिस्मती आहे असांजे लाइ। इहो मूंखे ॿुधाइजो, हे फुटियूं चूंडजनि थियूं, वरी बरकियूं भरजनि थियूं, वरी मतिलबु उते पुॼनि थियूं कारखाने में छा थींदो? कारखाने में हिनखे रिफाइन कनि था पिया, काटन खे प्रोसेस था रिफाइन था कनि, काटन खे अलॻि था कनि, ककड़े खे अलॻि था कनि पिया, ककड़े मां खड़ वग़ैरह आयल वग़ैरह ठाहिनि था। हिनखे जेका काटन निकिरे थी पई उहा काटन जेको आहे हिननि खे ॾियनि था पिया, टेक्सटाइल मिलनि खे ॾियनि था पिया, कराची में जेका थिए थी पई वॾे पैमाने ते कपिड़े जी मद में जेके कपिड़ा, कपिड़े जो रेट वग़ैरह किथे बीठो आहे ऐं काटन जो रेट उहो इहा ई त सोचण जी ॻाल्हि आहे न। कपिड़े जो रेट तमामु हर शइ में महांगाई थी वई आहे, पर काटन जो रेट आबादगार खे ॾियण जे लाइ असांजी गवर्नमेंट तयारु न आहे। जेसि ताईं आबादगार खे रेट न मिलंदो तेसि ताईं ख़ुशहाली न ईंदी। तव्हां ॾिसो असांजो सॼो दारोमदार जेको आहे उहो ज़राअत ते आहे, ऐं ज़राई पेशे ते असांजो ज़रई मुआशिरो आहे हिते। तव्हां वॾा प्रोजेक्ट कोन आणे सघियो जंहिंसां वॾे पैमाने ते माण्हू खे रोज़गार मिले, नौकरियूं मिलनि, तव्हां नौकरियूं कोन ॾेई सघियो, रोज़गार न ॾेई सघियो, मेगा प्रोजेक्ट न आणे सघियो, ऐं ज़राअत ते बि तव्हां असांखे हारीअ खां बि पंहिंजे वात जो गिरोह बि खसियो था ऐं पंहिंजे सेठ जे ज़रिए ऐं धाड़ा बि हणायो था वेठा उन्हनि जे माना हक़नि ते। इहा ज़्यादती ऐं ज़ुल्म आहे ऐं इन सां तमामु घणी गुरबत फैलिजंदी। माकड़ अची वई पोएं सालनि में, उहो धकु अची वियो, वरी बरसातियूं थियूं उहो धकु अची वियो, कणिक जो दाणो तव्हां ॾिठो हूंदो नंढो थियो उहो धकु अची वियो, वरी ही हाणे ताज़ियूं बरसातियूं थियूं इहो धकु अची वियो, वरी इहे फुटियूं लथियूं आहिनि त उनजो रेट जेको मिसाल 6,000 रुपया हुजणु खपे उहो 4,000 रुपया बीठो आहे। त छा हे मुसलसिल माना ईअं हारियुनि जी ऐं इन्हनि जी आबादगारनि जी चेल चिॿी नथी वई आहे, जेके हिकिड़ो त फितरत हुननि सां मिसाल कंदी थी अचे, कंहिं महिल माकड़ जे मद में, बरसाति जे मद में, या वरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि वबाउनि जे मद में। त इन असांजो जेको फसल आहे या असांजी जेका ज़राअत आहे उहा क्लाइमेट जी मोहताज आहे। असांजी क्लाइमेट जी जेकॾहिं फसल क्लाइमेट जेकॾहिं सही आहे त फसल बम्पर क्रॉप निकिरे थो, जेकॾहिं क्लाइमेट हेॾे होॾे थिए थी पई, ॿोॾ आई बरसाति आई, तव्हांजो फसल 50% तबाह थो थी वञे पियो। ऐं पोइ उनखां पोइ जेकॾहिं आफ़तदा इलाइक़ा करार ॾियनि था पिया, उहे पंहिंजी मर्ज़ीअ जा इलाइक़ा करार ॾियनि था पिया। आबादगार दवाऊं थो वठे कर्ज़े ते, वरी ख़बर पई त उहे बि नकली लॻी। ॾिसो न, नकली दवाऊं जेकॾहिं ॾियनि था पिया, वॾे वॾो डीलर जेकॾहिं को वेठो आहे हिते, उहो बि त वॾो सेठ वेठो आहे न। ऐं वॾो सेठ जेको आहे असां वॾे सेठ, ॾिसो न, वॾो सेठ मां मुराद मुंहिंजो हिंदू न आहे, वॾे सेठ मां मुराद मुंहिंजी को बि माण्हू थी सघे थो, कहिड़ी बि मज़हब सां तालुक़ु रखे थो। वॾो सेठ माना वॾे असांजे माण्हू MPA MNA चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल खां वठी करे सभिनी जो माण्हू आहे। उहो जेको टैक्सेशन जे पैसो आराम जो खणंदा पिया उहो वञी सेठ खे ॾियनि था पिया। उहो सेठ वॾे पैमाने ते नकली दवाउनि जूं खणी थो अचे पियो, नकली दवाऊं हारियुनि खे ॾियनि था पिया, नकली दवाउनि खां पोइ हारियुनि खे जेको रेट मिले थो पियो उहो तव्हांजे साम्हूं आहे। गवर्नमेंट जा जेके इदारा आहिनि, छा उन्हनि जो ऑन द ग्राउंड माना ज़मीनी हक़ीक़तुनि मूजिबि को हारीअ सां राब्तो बि हूंदो आहे, उनखे सलाह
मशवरो बि ॾींदा आहिनि, का लेबॉरेटरी सॉइल जूं टेस्टूं आहिनि, कुझु उन्हनि खे जदीद जेको आहे दुनिया सां ऐं जदीद सनअतुनि सां जदीद ज़राअती मशीनरीअ सां हलण जे लाइ हुननि खे बाक़ाइदा उहो कयो वेंदो आहे, या मतिलबु इहे नाले जा खाता आहिनि ऐं माना उन्हनि जी ग्राउंड ते मौजूदु न आहिनि, माण्हुनि खे माना उनजो को लाभ। असल में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां, इहे सिर्फ़ु डिपार्टमेंट जेके आहिनि उहे बजट खाइण जे लाइ आहिनि। उत्तर सिंध जो कॉटन क्रॉप फसल जेको आहे ईअं सम्झो त चांदीअ जहिड़ी कप जेका ईअं ग़रीबनि जे मालवंदनि जे हारियुनि नारियुनि माण्हुनि जे तक़दीर खे तब्दील कंदी आहे। हुननि जे घरनि में पैसो अचणु, हुननि जी हालतुनि खे चेंज करणु, हुन जा कर्ज़ा लाहिणु, हुननि खे का शइ मड़ी मड़ी जेका वठणी हूंदी आहे इन फसल में। पर तव्हां ॿुधो त गुज़िरियल साल बि 4000 रुपया रेट हो, हिन दफ़े माना अञा 500 रुपया घटि करे छॾियो अथऊं ऐं पंहिंजो जेको 6000 रुपया हुजणु खपे, हर शइ महांगी थी वई आहे, हर शइ जा रेट डबल पिया था थियनि ऐं उनजे बावजूदु जेको आहे वीचारनि ग़रीबनि जी का बि माना को इहे जेके इदारा आहिनि कागज़नि में ग्राउंड ते आहिनि कोन, हारनि जी सार न बनि नथा। हीउ हिकिड़ो ज़रई मुल्क आहे, हीउ एग्रीकल्चर ते डिपेंड करण वारो मुल्क आहे, हिन खे कहिड़े तरीक़े सां तबाह कयो पियो वञे। कैमरामैन शोएब पठान, जावेद गुंजो ऐं रज़ा लगारीअ सां इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान शौकत नूनारीअ खे। सदाईं गॾु।